कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नीगरी जा वारिस भी अदालत में पहुतल आहिनि। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फातिमा फड़ो केस में मुख्य जवाबदार असद शाह खे 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नीगरी जा वारिस भी अदालत पहुतल आहिनि। नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त फातिमा फड़ो केस में मुख्य जवाबदार असद शाह खे 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। फातिमा फड़ो केस में मुख्य जवाबदार असद शाह के 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नीगरी जा वारिस भी अदालत में पहुतल आहिनि। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। फातिमा फड़ो केस में मुख्य जवाबदार असद शाह के 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। फातिमा फड़ो केस में मुख्य जवाबदार असद शाह खे 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नीगरीअ जा वारिस भी अदालत में पहुतल आहिनि। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। फातिमा फड़ो केस में मुख्य जवाबदार असद शाह खे 4 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण बाद मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नीगरी जा वारिस भी अदालत में पहुतल आहिनि। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर यासिन राजपुर सां। यासिन, अपडेट करियो। असद शाह खे मुंहं ते कपड़ो चाढ़े अदालत में पेश कयो वियो आहे। जी, रानीपुर जुडिशल मजिस्ट्रेट जे आॾो फातिमा कत्ल केस में मुलविस जवाबदार असद शाह के जो आहे पेश कयो वियो आहे। मुंहं ते कपिड़ो रखी जेको आहे हुनखे कोर्ट जे अहाते में आंदो वियो आहे। जेको आहे हुनखे अदालत सॻोरी अॻियां पेश कयो वियो आहे। जॾहिं त हुते सिक्योरिटी जा पिणु सख़्त इंतज़ामात कया विया आहिनि। जॾहिं त जेकी राति औरतूं जेके आहिनि SSP जेको आहे बाज़ियाब करायूं हुयूं उन्हनि खे पिणु जेको आहे अदालत सॻोरी में पेश करण जे लाइ आंदो वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु अपील असद शाह जेको आहे अदालत सॻोरी में अंदरि जज साहब वटि जेको आहे मौजूदु आहे। जॾहिं त इन दौरान हुनजे वालिद नदीम, फातिमा जो जेको वालिद हो नदीम, उनखे बेहोशी या दौरा पइजी विया आहिनि। जॾहिं हुनजी माउ जेका शबनम जेका फरियादी आहे हिन केस में उहा पिणु दाऊं फूकूं करे रही आहे त मुंहिंजे धीउ जो जेको कातिल आहे हुनखे जेको आहे का बि रिआयत न ॾिनी वञे ऐं हुनखे जेको आहे सज़ा ॾिनी वञे। जी ठीकु आहे यासिन, वॾी महिरबानी अवां जी। नवाज़े सां अवां अपडेट कयो।